नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरुनि सिलसिलो जारी है। वक्त कंदकोट में ख़बर ॾींदा हलूं त कंदकोट बख्शापुर हेड बटाणी जे प्रेस क्लब नए साल जी थियल सिलेक्शन मुताबिक़ एग्जीक्यूटिव कमेटी जे मेंबरनि रियाज़ अहमद, कुर्बान अली भुट्टो, मक़बूल अहमद मड़ल जी निगरानी में थी गुज़री, जंहिं में गॾियल फ़ैसिलो कंदे मेंबरनि सदर अब्दुल्ला भुट्टो, सीनियर नायब सदर गुलाम यासीन भुट्टो, जनरल सेक्रेटरी अहमद अली चाचड़, नायब सदर नियाज़ अहमद भुट्टो, डिप्टी जनरल सेक्रेटरी शाह महमूद डोमकी, प्रेस सेक्रेटरी सदाउद्दीन भुट्टो, ऑफिस सेक्रेटरी ॾियाम आशिक हुसैन, चाचड़ खजानजी धीरज कुमार, मेंबर एग्जीक्यूटिव कमेटी रियाज़ अहमद, कुर्बान अली भुट्टो, मक़बूल अहमद मड़ल खे चूंडियो वियो ऐं कामयाब उहिदेदारनि खे मुबारकूं ॾिनियूं वयूं। उन मौके ते प्रेस क्लब जे सदर अब्दुल्ला भुट्टो ख़िताब कंदे चयो त मां तमाम सहाफ़ी दोस्तनि जो शुक्रगुज़ार आहियां जिन मूं ते एतमाद कंदे बिना मुक़ाबले सदर चूंडियो। मां सभिनी दोस्तनि जी उमेदुनि ते पूरो लाइण जी हर मुमकिन कोशिश कंदुसि ऐं हमेशा पंहिंजे शहर जे सहाफ़ी बिरादरी जे हर दुख सुख में गॾु आहियां। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।